पहिरीं तारीख़ नवंबर जे भगत कंवरराम जी शहीदी जो ॾींहुं हो ऐं शहीद जो ॾींहुं कॾहिं बि मल्हाए सघिजे थो। उन खां पोइ ही पहिरियों प्रोग्राम ई आहे। चवनि था सिंध में कंवरराम पछाड़े जो मांझन दरबार में आयो, हर साल उते हाज़िरी भराईंदो। बाबा गोविंदा दास जी वर्सी ते जेका हींअर उमास ते थी वई उन ते आया हुआ हा ऐं मारू राग तो हा आओ गंगा गायो आई किन पुछनि साईं ये मारू राग छो था ॻायो? ही त थी गाया मां पर जिन जे अंदरि साईं सां ईअं ई मिलियो पियो आहे उन्हनि खे ख़बर हुई। हाणे तो ईअं सम्झी तॾहिं थोरी सम्झोसीं। ऐं जंहिं स्टेशन ते खेनि रुक ते अंगूर खाइण खां पोइ बि उनखे गोलीअ सां मारे छॾियऊं। उहा स्टेशन ई न रही, नास नाबूद थी वई स्टेशन। हाणे जॾहिं उन्हनि खे सुध पई आहे त हाणे 1000 ॾीआ ॿारींदा आहिनि 5000 ॾीआ ॿरंदा आहिनि पहिरीं तारीख़ उन जाइ ते जिते हू शहीद थी वियो। 68 साल थिया। सो असां बि पहिरीं खां पोइ अॼु ई ॾींहुं थियो आहे त इन करे उनजी तस्वीर बि रखे। तस्वीर त हूअ हमेशह हूअं लॻियल हूंदी आहे, उन्हनि खे ख़ासि यादि था करियूं उन जी शहीदी खे। इन जे लाइ सिंधी भगत खे कोठियो आहे जंहिंजे कंवरराम जे नाले ते ई सिर्फ़ु भगत विझी सघंदा आहिनि, खाईंदा आहिनि पीअंदा आहिनि, उनजो नालो ई उन्हनि खे कमु ईंदो आहे। हींअर ॾियारी बि वेझो आहे। हिते ॾींहंनि ॿारनि जी जाइ कान्हे, ॿारियूं त वरी संभाल करणी पवंदी, कंहिंखे लॻी न वञे कुझु, न त 1000 खां ॾीआ ॿारनि खां वॾी ॻाल्हि कान्हे। पर सम्झो कि ॾीआ इहे ॿरनि था ॿरनि पिया ॿरनि पिया। असांजे अंदरि ॾीआ पिया ॿरनि छा आहे। तूं थी गई आओ गंगा जेको यादि कजे जेतिरो जेको ॻाए वञे सो ॻाए वञे। हा